साईं बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वियो महिरबानी साईं। ही वरी छा आहे? वॾेरा साईं मुख़्तियार कार जो नोटिस आहे, हिन ते सही करे ॾियो। बाबा साईं 20 तारीख़ ते अब्दुल हादीअ जी मिल्कियत जी विरासत थियणी आहे। ही नोटिस तव्हांजे भाउ अब्दुल हादीअ जी दरख़्वास्त ते तव्हांखे मोकिलियो वियो आहे। वधीक सॼो अहवालु हिन नोटिस में लिखियलु आहे। साईं पोइ मूंखे इजाज़त। महिरबानी साईं। मानवरो वडेरो अब्दुल मजीद खान वलद खान साहब नूर मोहम्मद खान, ज़मींदार केटी नूरपुर तालुको शिकारपुर। जीअं त महिरबान अब्दुल हादी खान वलद मरहूम खान साहब नूर मोहम्मद खान, ज़मींदार केटी नूरपुर असांखे तारीख़ 10 अप्रैल 1954 ते दरख़्वास्त कई आहे त नूर मोहम्मद खान जी छॾियल मिल्कियत में अधु हिस्से जो वारिस आहे। ऐं खेनि 8 आननि जी विरासत थी मिले। इन करे अव्हांखे हिदायत थी कजे त तारीख़ 20 अप्रैल 1954 ते पंहिंजी केटीअ में हाज़िर रहंदा। ॿी सूरत में हिकु तरफ़ो फ़ैसिलो कयो वेंदो ऐं पोइ को उज़र ॿुधण में न ईंदो। ऐं हीअ अव्हां जी सुध लाइ लिखियो आहे। हुकुम मुख्तियार कार साहब, तालको लबे दरिया। छाजो नोटिस आहे बाबा? मुख्तियार कार नोटिस ॾिनो आहे त 20 तारीख़ अब्दुल हादीअ जे हिस्से जी विरासत कंदो। चङो थियो, भली अचे। चङो थियो। थोड़ी मिल्कियत लाइ पंहिंजे मराहत पीउ ते एॾो गिला जो गांगो ॾिने। मां मुख्तियार कार खे चवंदुमि त हू बेनिकाहो आहे। भली को ॾे संदसि फ़ाइदे में बयान। न साईं न, ईअं कोन थींदो। मां बयान ॾींदुसि। माफ़ कजां कमदार, बस मिड़ई इएं ख़ार में चई वियुसि। हा, बराबरि इहो ॾोह आहे, पर बराबरि जीअं थियो आहे तीअं ई कबो। हाकिम फील मस्ता, साणस मुक़ाबिलो करणु कंहिं बि हालत में चङो कोन्हे। तूं पाण ई ॿुधाए, अञा बाबे जी बुठी कोन सुकी आहे, खेसि इहा दरख़्वास्त ॾियणु मुनासिबु हुई?